अस्सलातु मेराजुल मोमिन। नबी ने फरमाया नमाज मोमिन लाए मेराज। वाह जो नमाज के फर्ज नहीं दिया नमाज में, वाह जो आराम मिलदो आ नमाज के, वाह जो सुकून मिलदो आ नमाज में। नमाज के अदा बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। अल्लाह जी जात जो कसम आ, बेनमाजी परेशान, बेनमाजी मायूस, बेनमाजी गमगीन, भले अरब खरबपति वडन पैसन वारा आहिनि पर परेशान बेनमाज। बेनमाज़िन जे रिज़्क़ में बरकत न आहे, बेनमाज़ीअ जे सेहत में बरकत न आहे, बेनमाज़ीअ जे इज्जत में बरकत न आहे, बेनमाज़ीअ जी दिल बेचैन मायूस परेशान आ। असां भी सजी सिंध बलोचिस्तान घुमूं था कुरान जे सदके। अल्लाह जी ज़ात जो कसम असां जे अखियुनि जो मुशाहिदो आ, असां घुमूं फिरूं था बेनमाज़ी एॾा परेशान एॾा परेशान चवनि था अॼु मरूं सुभाणे ॿियो ॾींदे, ॾींहुं राति वतन था मौत खे ॻोल्हींदा आहिनि। नमाज़ी सदाईं फुरत में, सदाईं आराम में, सदाईं सुकून में, सदाईं अशाज पशाज नमाज़नि खे अल्लाह साईं एॾो त रहमत ऐं बरकत सां नवाज़ियो आहे जो ॾींहुं राति तव्हांखे नमाज़ी खिलंदे मुस्कुराईंदे तबसुम कंदे नज़र ईंदा। सदाईं तव्हांजे हा नज़र में नमाज़ी चेहरे ते रौनक वारा नज़र ईंदा। सदाईं चपंदे खिल वारा तव्हांखे नमाज़ी नज़र ईंदा। कंहिं बि नमाज़ीअ जे चेहरे ते तव्हांखे मायूसी ऐं गमगीनी नज़र न ईंदी। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। ऐं बेनमाज़ी मायूस परेशान। मां हाणे वियुसि नवाब शाह हेॾे निहारियो, मां सां हिकिड़ो मिलियो बेनमाज़ी, मूंखे चई साईं 1,20,000 मुंहिंजी पगार आहे। घणा? पर साईं पूरत न आहे, को बि बरकत जो वज़ीफ़ो जो। मां हुनखे चङी तरह सुञाणिया पियो, हुनजे ॻोठ खे बि सुञाणिया पियो, हुनजे पेश माम खे बि। मां चयो यार बरकत जो वज़ीफ़ो वठणो थी त ॻोठ जे पेश माम खां वठ। चई साईं मस्करी त न कर। मां जो मस्करी न थी, सची सच आहे। घणी पगार आहे तुंहिंजे ॻोठ जे पेश माम जी? 8,000। मां जो ॿार घणा? 7। मां जो पोइ बि वो ख़ुशि लॻो पियो आहे तोखे ॿार घणा आहिनि? 4। मां जो तुंहिंजी पगार 1,20,000 पोइ बि पूरत न आहे। तूं परेशान आहे जे रिज़्क़ जो बरकत जो वज़ीफ़ो वठणो थी त ॻोठ जे पेश माम वठ। हिते चुप थी वियो, सोचे सोचे मूंखे चई साईं ईअं छो? मां जो इहो इन जे करे जो अल्लाह क़ुरान में चई छॾियो आहे वमन आरद अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्क़ा वनहशरुहु यौमल क़ियामत अमा। अल्लाह फरमाए जो मुझे नमाज को मुंह मोड़ींदो मां अल्लाह उनजी रोज़ी तंग करे छॾींदुसि। अदा वॾे मां वॾो ज़िक्र आहे अल्लाह जो त नमाज। ओ फरमायो तलमाउ हिय इलैक मिनल किताब वाक़िमिस सलाह इन्नस सलात तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर वलज़िक्रुल्लाहि अकबर
वलज़िक्रुल्लाहि अकबर, वलज़िक्रुल्लाहि अकबर, वल्लाहु यअलमु मा तस्नऊन। वॾो ज़िक्र छाहे? जो निमाज़। अल्लाह फरमायो वमन आरज़ान ज़िक्री, जेको मुंहिंजे निमाज़ खां मुंहुं मोड़ींदो मां उन जी रोज़ी तक कंदुसि। बे नंबर ते अल्लाह जो ज़िक्र क़ुरान मजीद। रब फरमायो जेको मुंहिंजे क़ुरान खां मुंहुं मोड़ींदो मां उन जी रोज़ी तक करे छॾींदुसि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मां वियुमि गांधी, मां पुछा कि हाफ़िज़ को घणी पगार थी? चई 5,500। मां चयोमांसि हेड़े महांग वारे दौर में भी 5,500 तुझी पगार पूरा थी वञे? चे हाओ साईं। मां चयोमांसि भला बच्चा ॿार न थी, ज़ाल न थी जा? चई ज़ाल भी आ, बच्चा ॿार भी आहिनि। मां जो वॾी ॻाल्हि कई थी पोइ भी पूरत आ? चे हाओ साईं। खिली ऐं मुस्कुराए अहिड़ा लफ़्ज़ चे अजीब जो हाणे ताईं मुंहिंजे दिलि ते उहे लिखिया पिया आहिनि। चई साईं मां कुरान जी बरकत सां, नमाज जी बरकत सां, मस्जिद जी बरकत सां, दीन जी बरकत सां, प्यारे रसूल मोहम्मद करीम जे सची गुलामी जी बरकत सां, अल्लाह जे नाम जी बरकत सां सॼो महीनो 5,000 में कढी वेंदो आहे। अञा 520 जे लाइ बि बचाए रखंदो आहे। एॾो अल्लाह साईं मुंहिंजे मथां फज़ल फरमायो आहे। ऐं हे ॾींहं जो 500 कमाइण वारो घटि में घटि महीने में घणा थो कमाए? 15,000 पूरत न थिए। हो सरकारी ड्यूटियुनि वारा परेशान, मास्टर हड़तालियूं था करनि, डॉक्टर हड़तालियूं था करनि, जुलूस, वाबडा वारा हड़तालियूं जुलूस, पगार वधायो पूरत न आहे। सॼी दुनिया रणियूं थी करे। हो 1,20,000 वारो भी रणियूं थो करे त मुंहिंजी पूरत न आहे। 5,5 वारो निमाज़ खे पढ़ण वारो, मस्जिद खे आबाद करण वारो, क़ुरान खे फाकुर पाइण वारो, अल्लाह उन जे रसूल सां प्यार करण वारो 5,500 में ख़ुशि लॻो पियो आहे। अज़ीज़ो, बरकत अथव निमाज़ में, बरकत अथव क़ुरान मजीद में। महिरबानी करे नमाज पाण में पैदा कयो, पाण में कुरान शरीफ जी मोहब्बत पैदा कयो। अर्रहमान अल्लमल कुरान, खलकल इंसान अल्लमहुल बयान। चिंबाड़ियो बचड़न के कुरान मजीद, चिंबाड़ियो बचड़न के नमाज, पान भी नेक नमाजी मस्जिदों आबाद क्यों। इन्नमा यामुर मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाह। ओ यारो ता मस्जिदों आबाद क्यों तो अल्लाह ताजा घर आबाद करे। ओ यारो ताजी अल्लाह ताला जे सदके लबे क्यों तो अल्लाह ताला ताजा मसला हल फरमाए। अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दाअ व यक्शिफुस सूअ व यजअलुकुम खुलफाअल अर्ज़ अइलाहुम मअल्लाहि क़लीलन मा तज़क्करून। जो रब तेजो सब सोन जी जो नमाज पढ़दास चो अदा है। मेराज वारो महीनो नमाज वारो महीनो। हजूर जे मेराज के केड़ा केड़ा मनो दा त मते कोन तो मान सा। मेराज मनो दा तोहफो न था मनो नमाज वारो। नबी सैयदन ताला जे ला यो तोहफो घुरी वठी आया। अजीजो मेहरबानी करे इन तोहफे जो कदर कयो। अल्लाह जी जात जो कसमा बेनमाजी हेडे न्यारो मुसलमानी को निकतो तो ने, कलमे को निकतो तो ने, ईमान को निकतो तो ने। बेनमाजी दुनिया में भी तबाह बर्बाद आ, कब्र में भी
अजाब तैयार त आखिरत में भी अजाब पिछाड़ी जहन्नम जी बाह को भी न थो बचे फी जन्नाती यतसालु अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सक़र क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन। अल्लाह फरमायो कुरान मजीद में त जन्नती जन्नमी माइटन के सुञाणे सॾ करे उन्हनि खां पुछा कंदा ओ चाची ओ मासी ओ नानी ओ फुफी ओ सोट ओ मासात ओ दोस्तो यार त्योहार वाल मा सलककुम फी ज़क़र केड़ो तांजो गुनाह जो अल्लाह ताके जन्म जो बल्लु बनायो आ। रड़ियों करे चीखा करे दाहूं करे जन्नमी जन्नती माइटन के जवाब ॾींदा चौंदा कालू लम नकु मिनल मुसल्लीन असा नमाज न पढ़दा तने अल्लाह से जन्म जी बाय जो बल बनायो आ। ओ यारो अल्लाह जो वास्तो तो पान के पंजन बच्चन वारन के जन्म जी बाय को बचायो। या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा वक़ूदुहा अन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफिरीन। केड़ा ईमान वारा हथ न देखणो ता सा रब वाइज दो करे। अल्लाह ईमान वारो कू अनफुसकुम वालीकुम नारा पान के पंजन बचन वारन के जन्म जी बाह को बचायो। केड़ी जन्म जी बाह वक़ूदुहा अन्नास वल हिजारा जंहिंजो बाराणो खुद माण्हू ऐं पत्थर हूंदा। जिए जहन्नम में माण्हू वधदा तीअं जहन्नम जी बाह जोश में ईंदी तीअं जलाल में ईंदी। अल्लाह आखिर में फरमायो उइद्दत लिल काफिरीन ईमान वारो या काफरन जे लाइ जहन्नम जी बाह तैयार आ। पान के बेनमाजी बनाए काफरन मो बनाए जहन्नम जे लायक न बनायो। नबी सही फरमायो जेको नमाज न तो पढ़े जानी वाणी हिकड़ी नमाज कज़ा के मंतर क सलात मुतामिदन फक़द कफर इन कुफर कयो। ओ मुंहिंजा यारो जे एक नमाज कज़ा कई नबी से उन जे मथां कुफर जी फतवा दाणन यारो जेको ॾींहुं राति नमाज नथो पढ़े ता उन जे ईमान ते कहिड़ी फतवा ॾींदो। अल्लाह जो वास्तो तो बेनमाजी थी करे पंजन बच्चन बारन के पान के काफरन मुन बनायो। नबी से फरमायो बेनमाजी क़यामत जे ॾियारे फिरौन सां गॾु निमरूद सां गॾु अबू जहल उतबे शेबे कारून सां गॾु अल्लाह बेनमाज़न के काफरन सां गॾु उतारे काफरन सां गॾु जहन्नम जी बाह में छुड़ाईंदो। ओ मुंहिंजा दोस्त ओ मुंहिंजा भाइरो मां अल्लाह जो वास्तो थो ॾियां महिरबानी करे पाण खे काफरन जी लिस्ट में बचायो। मेहरबानी करे पान के मुशरिकन जी लिस्ट में बचायो। अकीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन रब फरमाए तो कायम क्यों नमाज न थियो मुशरिकन माना यही भी थी जेको नमाज न तो पढ़े वो मुशरिकन में तो शामिल थे। अल्लाह जी जात जो कसम नबी सही फरमायो बेनमाज़न जो मां वास्तो ही ना है मुझे साहबन आल बैतन सा वास्तो ही ना है। क़यामत जे ॾियारे बेनमाज़ी काफरन सां गॾु उथंदा काफरन सां गॾु जहन्नम जी बाह जो वञी बल बण अॼु हेठि तो नमाज ते वाइज़ ॿुधी ॿुधी मौलवी थी विया नमाज ठुप नथा पढ़नि। नमाज खे मस्करी बनाए छॾियो आहे मज़ाक बनाए छॾियो आहे भोग बनाए छॾियो आहे। मस्जिदूं वेचारियूं रोवन थियूं को मस्जिदनि जा ॻोढ़ा त ॾिसे वेरान लॻियूं पियूं मस्जिदूं बाज़ारियूं भरियूं पियूं। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे हयाव जहिड़ी ॻाल्हि अज़ान मिले थी हय्या अलस्सलाह हय्या अलस्सलाह सॼो कंबर शहर मुसलमाननि सां भरियो पियो आहे। ज़रूर मथे काफ़िर बि हूंदा वाणिया बि हूंदा
ओ यारो आजान वदी वारन के नमाज दे काफरन के ना अचणो पर मुसलमान भी मस्जिद में नमाज दे ना चे तो काफर है मुसलमान में केड़ो फर्क रहो। ओ यारो मुसलमानों पान के काफर की लिस्ट में न बनायो। कब्र में अजाब ताजा दुआ करी छड़ दो, आखिरत में अजाब ताके तबाह बर्बाद करे छड़ींदो। जन्म जी बाय तागो चीखा करी जर्दी, रयो करी जर्दी, दाओ करी जर्दी। नबी से फरमायो दुनिया वाली बाय को 70 गुना, आखिरत वाली बाय जहन्नम वाली बाय मथिया। ओ यारो कंबल वारो हिकड़ो मिनट छड़ी ता दुनिया वाली बाय में आंगुर झले दिसो त तपस्ता के केतरी जी तकलीफ दे जले दुनिया वाली बाय में हिकड़ो मिनट आंगुर नथा झले सको त आखिरत वाली बाय में सजो जिस्म किए बर्दाश्त करे सकदो। ओ यारो बचाण जी पाण के मेहनत हिकड़ो मिनट बाय में नथा आंगुर झले सको, उते सजी जान पांजो जिस्म पांजा बच्चा बार किए जलंदे सड़ंदे दिसी सकदो, बर्दाश्त किए कदो। हिकड़ी पोड़ी अम्मा आई अल्लाह वारे बुजुर्ग दे, अबा मुंजा पुट सुबह सा फजर जो नमाज नथा पढ़न मा शा क्या उठारे आंती पर उठनी नथा। बुझो अल्लाह वारे जा लफ्ज अल्लाह वारे फरमाए अमा जे करें तुझे पुटन जे कमरे के बाह लगे ऐ तू शुक्रन के उतारे शुक्रा नो तन को शा करनी चेबा मां गिले भी बाह को बचाई मान। ओ कंबल वारो अल्लाह वारे फरमायो अमा दुनिया वाली बाय में बचन के सड़ंदो नथी दिसी सके जे नथा उथन भी जोरिए गिले भी चली मां बचाई मान बाय का पो मां आखिरत जहन्नम वाली बाय में किए सड़ंदो दिसी सकनी। हे जेके पुट तुझा फजर जी नमाज नदा पढ़न ये जहन्नम जी बाय में दा वञनी तेजे करे मेहनत करे नन के रणियों करे दाऊ करे चीखा करे धक्कानी चंबाणी कावड़ करे पानी हारे गिले नन के नमाज फजर जी पढ़ाए तात आखिरत में जन्म जी बाय को भी बचन, कब्र जे अजाब को भी बचन, तो दुनिया जी तकलीफ को भी बची। ता केड़ा केड़ा चाहो ता तो ता जा बच्चा बार है ता दुनिया जे अजाब के बचो, कब्र जे अजाब को बचो, आखिरत जे अजाब को बचो, जहन्नम जी बाय को बचो। हथ मथे खणो तो माने सब चाहो ता वो बेली मेहनत क्यों नमाज पढ़ दो बच्चा भी नमाजी। नबी सही फरमाया 70 सालन जी औलाद थे वठी जो मस्जिद में नंढपिण में इन्हनि खे हेर विझो नमाज, नंढपिण में जी आबाद थिया बेनमाजी बर्बाद तो थे तबाह तो ऐं वॾी ॻाल्हि त नबी सही ने ये फरमाई त ये बच्चा तानी मग़फ़िरत जी दुआ पिया कंदा हर नमाज में अतहियात में रब्बना ग़फ़िर ली वलिवालिदैया, रब्बना ग़फ़िर ली वलिवालिदैया, रब्बना ग़फ़िर ली वलिवालिदैया। ता तुने जीरा दो तने भी बच्चन जी दुआ जे करे अल्लाह माफियों ने पर जे कने ता मरियो सुभाणे ता जा पुत्र सुभाणे ता जो न्याणियों हर नमाज जे अतहियात में या दुआ पढ़दा रब्बि जअलनी मुकीमस सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ, रब्बना ग़फ़िर ली, रब्बना ग़फ़िर ली, रब्बना ग़फ़िर ली वलिवालिदैया वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। अदा केड़ा केड़ा नमाज पढ़दा हो तुम देखो तो मारे पढ़दा जे की नमाज पढ़दा हो सब माशाअल्लाह। अदा सबने की खबर आ त या दुआ पढ़दा हो त याद में करन हां पोइ इन में शा माना शा है रब्बना ग़फ़िर ली वलिवालिदैया, रब्बना ग़फ़िर ली वलिवालिदैया। ओ मुझे अल्लाह मुझे अब्बे मां के माफ कर, ओ मुझे अल्लाह मुझे अब्बे मां के माफ कर। नबी सही फरमाया नंढपिण में 70
7 सालन को नमाज शुरू करायो त नंढपण में तहां जे माफी जो दुआऊं करन त अल्लाह इन नंढन जे सदके दुआन जे सदके बच्चन जे सदके माफी नसीब फरमायो। पर जे मरी तहां कब्रन में पुगो सुभाणे ये शहजादा पुट तहां जो न्याणियों नमाज में हर अतहियात में पया तहां जी माफी जे लाए अल्लाह के अर्ज कंदा रहंदा। अल्लाह से इन जी दुआन के कबूल करे तहां जी कब्रों बिश्त जो बाग बणाए छॾे। आगे फिक्र ही ना है न पांजो न बच्चन बारन बेनमाजी तबाह बर्बाद था थे नमाजी आबाद था थे।